अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम साण करे हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में वॾे अरसे खां पोइ असांजो महिमान आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मरकज़ी अॻुवान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर हाजी अली मदद जतक साहब। असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे अॼोके प्रोग्राम में मौजूदा जेका मुल्क जी सियासी सूरत हाल आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका BD इलेक्शन जेके हली रहिया आहिनि सिंध ऐं पंजाब में, इन हवाले सां पार्टी जी जेका सियासी तौर ते कामयाबी आहे या नाकामी आहे, इन हवाले सां उनखां सवाइ बलोचिस्तान जी जेका मजमूई तौर ते सियासी सूरत हाल आहे, इन हवाले सां तफ़सील सां गुफ़्तगू करण जी कोशिशि कंदासीं। अस्सलाम वालेकुम हाजी साहब। वालेकुम सलाम। हाजी साहब, बलोचिस्तान हुकूमत ठहण खां अॻु हिते हिकु मरी मुआहिदो तय थियो हो। उन मरी मुआहिदे ते तव्हां हिकु सियासी अॻुवान तौरु छा था सम्झो त मरी मुआहिदे ते अमल थींदो? मुस्लिम लीग नून जो वज़ीर आला ईंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हकीम साहिब, ॻाल्हि इहो आहे कि मरी मुआहिदो जेको थियो आहे, असां इहो सम्झूं था कि मरी मुआहिदो मरी वियो। इन जो वजह इहो आहे कि बलूचिस्तान में जेको डॉक्टर मालिक आहे, डॉक्टर मालिक हिकिड़ो मिडल क्लास माण्हू आहे ऐं मिडल क्लास तबिके सां हुनजो तालुक़ु आहे। तोखे तारीख़ जो ख़बर आहे कि हमेशह बलूचिस्तान में सरदार नवाब आया आहिनि ऐं सरदार नवाब त झुगो ई झड़ करे विया आहिनि बलूचिस्तान जो। बसि चवंदा आहिनि नालो वॾो दे वैरान। असां इहो सम्झूं था कि डॉक्टर मालिक हिकिड़ो शरीफ़ माण्हू आहे, तालीम याफ़्तो माण्हू आहे। हिन खे छॾनि 5 साल पूरो करे उन खां बाद पाण अवाम फ़ैसिलो कंदो। मरी मुआहिदो जेको वावेलो मचाइनि था नून लीग वारा कि मरी मुआहिदो आहे, बसि मरी मुआहिदो आहे फ़िलान तारीख़ ते असांजो वज़ीर आला, बिल्कुलु ईअं ई उहो छा चवंदा आहिनि ख़्वाब ख़रगोश आहे। 1-1.5 साल ॿियो हिन खे हलाईंदा डॉक्टर साहिब खे मुंहिंजे ख़्याल सां, पोइ उन खां बाद ज़ाहिर आहे जॾहिं रेल फटड़ी सां हले थो त उन खे हलाईंदा। हालात बलूचिस्तान जा, हालात मुल्क जा एतिरा बि सही न आहिनि जेको हिकिड़े CM खे चेंज करणु वरी ॿियो वावेलो करे। न, बिल्कुलु मरी मुआहिदो पंहिंजे जॻह ते मां चवंदा त मरी मुआहिदो मरी वियो। ठीकु आहे, ईअं ई हलंदो। मियां नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त मरी मुआहिदो हिकु हक़ीक़त आहे। डॉक्टर मालिक बि चए थो त फुटपाथ तां आयो, फुटपाथ तां ई हलियो वेंदो। मरी मुआहिदो क़ाइमु आहे, उन ते अमल थींदो। उनजे लाइ हू तयारु आहे, डॉक्टर मालिक पाण तयारु आहे। मुस्लिम लीग नून बि जेका आहे उहा 100% मुतहिद आहे बलूचिस्तान में, ख़ासि तौर ते सूबाई जेका क़यादत आहे या सूबाई जेका उनजा मेंबर आहिनि, उन्हनि जो इहो आहे त मरी मुआहिदे तहत खेनि वज़ीर आला जो हक़ मिलणु घुरिजे। उनजे लाइ सरदार सनाउल्लाह ज़हरी जंहिं तरीक़े सां मेंबरनि सां मुलाक़ातूं करे पियो, पार्टियुनि जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे पार्लियामानी अॻुवाननि सां मुलाक़ातूं करे पियो, इन मां नथो लॻे त को सरदार सनाउल्लाह वज़ीर आला थिए पियो। ॻाल्हि इहो आहे कि मुस्लिम लीग नून वारा पंहिंजे जॻह ते ज़ाहिर आहे अक्सरियत उन्हनि जो हो पंहिंजे हक़ जे लाइ उहो करनि था। बहरहाल तोखे ख़बर आहे बलूचिस्तान में सूबाई गवर्नमेंट खे केरु हलाए थो? जेसि ताईं उहे कुवैतूं न चाहींदा कि सरदार सनाउल्लाह अचे या ॿियो को अचे, मां सम्झां थो कॾहिं बि नवाज़ शरीफ़ चाहे बि बलूचिस्तान में तब्दीली न ईंदो। इन जो वजह तोखे बि ख़बर आहे कि हिन खे हलाइण वारो केरु आहे। ठीकु आहे, फुटपाथ ते को डॉक्टर साहिबु आयो त या फुटपाथ ते हलियो वेंदो, उन जो पंहिंजो उहो आहे। बहरहाल डॉक्टर साहिब खे हलाईंदा। हाजी साहब, तव्हां छा सम्झो त सरदार सनाउल्लाह ज़हरी जी जेका शख़्सियत आहे, क़बीलाई चीफ आहे, चीफ ऑफ झालावान आहे, उनजी हिकिड़ी कदावर नवाबी वारी शख़्सियत आहे, त जेकॾहिं उहो बलूचिस्तान जो वज़ीर लाइ थिए थो त बलूचिस्तान जी जेका सूरत हाल मौजूदु आहे इन में को फ़र्क़ु पवंदो? ॻाल्हि इहो आहे कि सरदार सनाउल्लाह जो जेको शख़्सियत आहे उहो पंहिंजे जॻह ते, या सरदार आहे पंहिंजे जॻह ते, उनजो क़ाबिल एतिराम आहे तमामु बलूचिस्तानियुनि जे लाइ। मगर जेको सिस्टम आम वर्कर, आम माण्हू हलाए सघंदो या हलायो आहे, मां सम्झां थो कोई बि नवाब ऐं सरदार हुन सिस्टम खे सही तरीक़े सां न हलाईंदा। छो बलूचिस्तान में जेतिरा बि नवाब सरदार आहिनि, इन्हनि जे हिक ॿिए सां मुख़ालिफ़न जो वजह को अॼु अवाम दरपदर ठोकर खाए थो। हिन जी वजह को बि सरदार सनाउल्लाह जो अचण सां हो सकता है नून लीग के या उनजो जेको वेझा माण्हुनि खे को फ़ाइदो हुजे, वरना बलूचिस्तान में कोई तब्दीली न ईंदो। अञा बलूचिस्तान में नफ़रतूं जनम वरदा। हे जेको असांजा बि जेतिरा बि सरदार नवाब आहिनि,
तो ख़बर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी उहे बि असां सरदारी नवाबी निज़ाम खे मञूं ई न त असांजे लाइ तूं ई सरदार, असांजे लाइ तूं ई नवाब। पीपल्स पार्टी जो कोई बि वर्कर असां उनखे सरदार ऐं नवाब खां मथे था सम्झूं, पर सरदार जो अचण सां उहो इंतिकामी कार्रवाई कंदो। हिन जो ज़हन अहिड़ो ठहियलु आहे की हिकु त पंहिंजे क़ौम सां मां सम्झां थो की अहिड़ो एतिरो ठहियलु न आहे। त बलूचिस्तान में जेको सिस्टम हले थो, जेको हिन टाइम मां सम्झां थो कि अमन अमान थोरो ठीकु थी वियो आहे। अमन अमान तो ख़बर आहे जेका कुवत असांजा ठीकु करणु चाहिनि उहो ठीकु थींदा आहिनि, मगर सरदार जे अचण सां मामिलो ख़राबु थींदो, सुठो न थींदो। पीपल्स पार्टी हिमायत न कंदी, जेतोणीकि ठीकु आहे पीपल्स पार्टी जो हिकु बि मेंबर बलूचिस्तान असेंबली में न आहे, पर इख़लाक़ी जेका हिमायत आहे उहा सरदार सनाउल्लाह ज़हरी जी कंदी पीपल्स पार्टी या डॉक्टर मालिक? ॻाल्हि इहो आहे की मां पीपल्स पार्टी जे बहैसियत हिकिड़े वर्कर हे पंहिंजो मुंहिंजो रायो आहे, पीपल्स पार्टी जो न आहे कि सुभाणे पार्टी चए कि ईअं छो न। मां पार्टी जो उहिदेदार बि को वॾो न आहियां, जेसिताणी बहैसियत ते पीपल्स पार्टी जो वर्कर मां सम्झां थो कि डॉक्टर मालिक हिकिड़ो सीनियर ऐं शरीफ़ माण्हू आहे ऐं तालीम याफ़्तो मिडिल क्लास सां तालुक आहे, बहैसियत ते अलीमत तक पार्टी न। पार्टी जो असांजो जेको पॉलिसी आहे असांखे लबे का, असां चऊं था कि डॉक्टर मालिक बहितरीन आहे। मुस्लिम लीग नून वटि एतिरा मेंबर आहिनि, उन्हनि जो हक़ बि आहे, मुआहिदो बि थियलु हुयो, त सरदार सनाउल्लाह ज़हरी छो न थिए वज़ीर आला बलूचिस्तान? ॻाल्हि इहो आहे कि हिकिड़ो मुस्लिम लीगी मूंखे प्योर ॾेखार बग़ैर सरदार याकूब नासिर जो भाटे खां किथे आहे? हे त सभु मौसम लीग आहिनि। मुस्लिम लीग हिकिड़ो मूंखे ॿुधा हे ख़ानदानी मुस्लिम लीग आहे। इहा ई माण्हू जेका अॼु मुस्लिम लीग आहे उहो असांजे दौर में पीपल्स पार्टी में हुयो, असांखो अॻ में काफ लीग में हुयो, हाणे अलाए कहिड़े लीग में वेंदा। कोई मुस्लिम लीग न आहे, इहे सॼा मौसम लीग आहिनि। बहरहाल ईअं थींदो न। हाजी साहब, नाराज़ बलोच अॻुवाण ख़ासि तौर ते ख़ान अफ़क़लात वज़ीर आला बलूचिस्तान हुन सां मुलाक़ात जी कोशिशि कई, पर हुन ख़ान अफ़क़लात वज़ीर आला सां मुलाक़ात बि न कई। पर जॾहिं सरदार सनाउल्लाह ज़हरी वियो त ख़ान अफ़क़लात उन सां मिलियो, उनखे हुन सां मुलाक़ात बि कई ऐं हुन सां बलूचिस्तान जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल बि कई। त तव्हां नथा सम्झो त जेकॾहिं हू चीफ ऑफ झालावान एॾी वॾी कदावर शख़्सियत आहे, जेकॾहिं हू वज़ीर आला थिए थो त नाराज़ बलोच अॻुवाणनि खे क़ौमी धारा में आणण जी कोशिशुनि में बि कामयाबु थी सघे थो? ॻाल्हि इहो आहे कि सरदार सनाउल्लाह जो शख़्सियत या चीफ ऑफ जहलावान हिकु पंहिंजी जगत क़ाबिल एतिराम आहे माण्हुनि जे लाइ। त हू कहिड़ा बलोच सरदार सनाउल्लाह सां मुज़ाकिरात कंजा जंहिंजे मथां नवाब ख़ैर बख़श जे पुट अख्तर मेंगल, सरदार अताउल्लाह मेंगल, जावेद मेंगल, इहे सभु ते त FIR करायो आहे। सरदार ख़तमु करे छॾी, वापसि वठी छॾी। सरदार अताउल्लाह मेंगल या मरी बिरादरनि जेका FIR कराई उहा हुन पाण अदालत में पहुची, उहा FIR जेको आहे वापसि वरिती। इन बुनियाद ते त हू जीअं पीपल्स पार्टी मुफ़ाहिमत जी सियासत कंदी आहे, सरदार सनाउल्लाह ज़हरी बि मुफ़ाहिमत जो मुज़ाहिरो कंदे उहा FIR वापसि वरिती आहे। इन सां फ़र्क़ु न पवंदो? ॻाल्हि इहो आहे माज़र सां, पंहिंजो जेका बि आउट ऑफ कंट्री जेका बलोच वेठा आहिनि हुननि खे इहा ख़बर न आहे कि मुफ़ादात जे ख़ातिर वज़ारत आला जे चकर में हे पंहिंजो वापसि वठे। सुठो कयो, छो जेका मुलविज़ आहिनि, जेको तंज़ीम इन खे क़बूल कयो, जंहिं तंज़ीम हिन खे क़बूल कयो त बाक़ी हुन जे ख़िलाफ़ FIR थिए न। जंहिं न क़बूल कयो, न अख्तर मेंगल कयो, न सरदार अताउल्लाह कयो, न नवाब ख़ैर बख़श कयो, न हैरबियार कयो, न ॿियो जावेद मेंगल कयो, हो ठोके इन्हनि जे मथां FIR कयो। हो त नाराज़ त आहिनि इन को, मगर हाणे हुनखे बि इहो ख़बर आहे कि हे वज़ारत आला जे उन में चकर में या पंहिंजे मुफ़ादात जे चकर में हो वरितो आहे। हो सकता आहे हिन सां ख़ान अफ़क़लात त ख़ान आहे, सभिनि जो असांजो वॾो आहे, क़ाबिल एतिराम आहे। बहरहाल आम हिकिड़े वर्कर सां हो ॻाल्हाइणु चाहिनि था ऐं ॻाल्हाईंदा। हो सकता है सरदार सनाउल्लाह सां हो कॾहिं बि मुज़ाकिरा जे टेबल ते न अचनि। असां जहिड़े वर्कर खे बि अगरि पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत या कोई अहिड़ो असांखे मतिलबु इजाज़त ॾे त असां बि ॻाल्हाइण जे लाइ तयार आहियूं। मतिलबु जेकर तव्हां ते इहा ज़िमेवारी रखी वञे बलोच अॻुवाणनि सां ॻाल्हियुनि जे हवाले सां, तव्हां केतिरा पुरउमीद आहियो त तव्हां बहितर नतीजा ॾेई? सर बिल्कुलु 100% बहैसियत बलोच सिर्फ़ ख़ान अफ़क़लात या तमामु सभु असां वञी असां मुलाक़ात करे
इंशाअल्लाह ताला अगर हो अचण चाहिनि था क़ौमी दायरे में रही करे तो मां सम्झा थो कि सरदार सनाउल्लाह सां 80% वेहण चाहिनि था, असां सां अलाह जे हुकुम सां 100% वेहण चाहिनि था। जी हाजी साहब, तव्हां 5 साल पीपुल्स पार्टी ते बलूचिस्तान में हुकूमत कई, पर तव्हां पंहिंजी हुकूमत दौरान अहिड़ी का बि प्रैक्टिस न कई नाराज़ बलोच अॻवान सां ॻाल्हियूं करण जे हवाले सां? छो? ॻाल्हि इहा कि जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सूबाई हुकूमत हुयो, मां हिकु चकर लंदन वियुमि, ख़ानाफ़ कलात सां मुलाक़ात कयुमि। ख़ानाफ़ कलात सां तक़रीबन मानी खाधोसीं, मानी खारायो असांखे, तक़रीबन घंटो ॾेढ उन सां वेठासीं। वरी हो लंदन आयो, लंदन खां थोरो परे रहंदो हो, लंदन आयो, वरी असांखे मानी खारायो हुयो, असां उन सां हाल अहवाल अहिड़े तरीक़े सां थियो। बहरहाल इहो तोखे ख़बर हो कि 5 साल जेको सूबे में नवाब रईसाणी जंहिं ते नालो पीपल्स पार्टी जो हुयो, मगर वो मज़ाक सां गुज़ारियो। सीज़ फायर पीपल्स पार्टी जे दौर में थियो, चाहे BRA हो, चाहे BLA हो, चाहे जेको तंज़ीम हो, सीज़ फायर 3 महीने जो या 2 महीने जो पीपल्स पार्टी जो दौर में कया। मगर नवाब रईसाणी उन खे अहिड़े तरीक़े सां सम्झो, मतलब नवाब असलम रईसाणी का अहिड़ी संजीदा कोशिश न कई। अगरि संजीदा कोशिश करे हा त हिन हे जेको अॼु माण्हू कोशिश करनि था, उहो अॻ में जेका अचणु चाहिनि था उहो अची वञनि। हिन जी ख़ातिर मां चवां थो कि जेका बि नवाब सरदार आया आहिनि हो नथा चाहिनि कि हो ॿाहिरि वारा बलोच अचनि, हिते क़ौमी दायरे में रही करे सियासत करनि, मुल्क जो ख़िदमत करनि, सूबे जो ख़िदमत करनि। हो ईंदा त हिननि जो हैसियत ख़तम थी वेंदो। हिननि जो जेको हैसियत आहे न उहो ख़तम थी वेंदो। हे चाहिनि था नवाब सरदार जेके हींअर बलोचिस्तान वेठा आहिनि कि माण्हू विढ़नि, माण्हू ॿाहिरि वञनि, ज़लील थियनि, ख्वार थियनि, तालीम एजुकेशन में जे तरफ़ माण्हू जो रुझान न हुजे त असांजो दबदबो हुजे। वरना हू दौर वियो, हाणे 2016 शुरू थिए थो, ठीकु आहे न, त हो ईंदा त हिननि जो हैसियत ख़तम थी वेंदो। हिन जे ख़ातिर हे माण्हू नथा चाहिनि कि जेका ॿाहिरि वेठा आहिनि बलोच उहो अची करे हेॾे हिते ऐं सियासत करनि। हाणे सरदार सनाउल्लाह, सरदार सना मिसाल जे तौरु उहो अचे थो वज़ीर आला, चए थो मां बलोचनि सां ॻाल्हाईंदुमि, फिलानी मेरा भाई आहे, फिलानी मुंहिंजो भाउ। हिकिड़ो माण्हू पंहिंजो सके भाइनि खे राज़ी नथो करे सघे, जेको मीर इसरार ज़हरी आहे, सको भाउ अथसि, उन सां जहिड़ो मीर ज़फ़रुल्ला ज़हरी साबिक़ा वज़ीर दाख़िला, मौजूदा मेंबर असेंबली, हिकु ॾींहुं ॾिठो अथसि तूं असेंबली में, भाउ अथसि, हिकु पीउ जो पुटु आहिनि, हुन खे राज़ी कयो आहे ऐं भाइटियुनि खे राज़ी कयो आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर में फैमिली खे राज़ी नथो करे सघे त जेका नाराज़ बलोच अलाए छा घुरनि था, छा हुननि जो एजेंडा आहे, छा हुननि खे खपे, हुननि खे छा राज़ी करे ईंदो, मां त मुंहिंजो त सम्झ में न ईंदो। अच्छा हाजी साहब, हींअर सिंध ऐं पंजाब में BD इलेक्शन हली रहिया आहिनि। सिंध में त पीपल्स पार्टी बुहारो ॾिए पई, पर पंजाब में 5% सीटूं पीपल्स पार्टी हासिल कयूं। इन खे तव्हां कामयाबी चवंदव या नाकामी चवंदव? ॻाल्हि इहा, इहो जेको 5 या 6 या 10 सीटूं बि इहो कमर ज़मान कायरा जी महिनत, हिकिड़ो पार्टी जो जियालो ऐं पुराणो साथी आहे, उहो पंहिंजो UCA खटे आयो आहे। बाक़ी त पूरो पंजाब में असां हिकिड़ो सीट बि न आंदोसीं। तोखे ख़बर आहे पंजाब में पीपल्स पार्टी जंहिंखे बि सदर रखियो उन जो वजह तंज़ीमी नाहिली जो वजह को हिन टीम पीपल्स पार्टी पंजाब में पोइते वियो आहे, अॻिते न वियो आहे। और इंशाअल्लाह ताला कोशिशि इहो आहे कि जेको नओं तंज़ीम ईंदो पंजाब में, इंशाअल्लाह ताला अॻिले इलेक्शन में माण्हू पाण रिज़ल्ट लिखंदा। हिकु तोखे यादि आहे कंहिं दौर में टोटल असांजा 13 सीटूं हुया, वरी असां गवर्नमेंट कयासीं, अक्सरियत पंजाब को सीटियूं कयासीं। पंजाब में पीपल्स पार्टी खे तो ख़बर आहे हे 3 चक्कर आहे हाराइण जो कोशिशि कनि था, हाराइनि था। ऐं पीपल्स पार्टी एतिरो कमज़ोर आहे, एतिरो ख़बर पीपल्स पार्टी ख़तम आहे कि पंजाब में बि कायरा में केतिरा पुर उम्मीद आहियो त पंजाब में उहो पीपल्स पार्टी खे मज़बूत करण जे हवाले सां केतिरो उन मूं तव्हांखे उम्मीद आहे? यार क़मर ज़मान कायरा हिकिड़ो समझदार ऐं सीनियर सियासतदान ऐं वर्कर टाइप माण्हू आहे, त असांखे 100% उम्मीद आहे कि क़मर ज़मान कायरा इंशाअल्लाह ताला ॿुधो बि ॿुधण में बि इहो आया कि क़मर ज़मान कायरा खे
सूबाई प्रेसिडेंट ठाहिनि था पंजाब पोइ या ठाहिजी वियो आहे अॼु जो अख़बार में मां पढ़ियो ऐं हिकु 7-8 महीने खां बाद इनशाला जॾहिं असांजो तुंहिंजो हिते मुलाक़ात थींदो त तोखे ॿुधाईंदासीं की हाणे ॾिस पंजाब में पीपल्स पार्टी केतिरो फाल थियो आहे छो महिनत करिणो पवंदो आहे असांखे जीअं हिते सरदारी निज़ाम आहे हुते चौधराटी निज़ाम बि त आहे अज़हर तव्हां चओ था तंज़ीमी कोताही जे करे पंजाब में पीपल्स पार्टी खे शिकस्त मिली आहे हिकिड़ो इहो सबबु तव्हां ॿुधायो था हिकिड़ो ॿुधायो था त उनखे पीपल्स पार्टी खे हाराए बि ॾींदो आहे तव्हां इहो नथा सम्झो त पीपल्स पार्टी मुस्लिम लीग काफ जा जेके मेंबर हुया जेके काल पीपल्स पार्टी जा शदीद मुखालिफ़ हुआ अॼु उहे पीपल्स पार्टी में वेठा आहिनि मियां मंज़ूर अहमद वटू जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जा जेके कटर मुखालिफ़ रहिया आहिनि तव्हां न सम्झो त उन्हनि अहिड़ा माण्हू अॻिते आणण सां पीपल्स पार्टी खे नुक़सानु न पहुतो आहे ॻाल्हि इहो आहे की पीपल्स पार्टी तोखे ख़बर आहे ख़ुशूसन आसिफ़ अली ज़रदारी साहिबु उहो सियासत करणु चाहे थो की जेको कल्ह जो असांजो दुश्मन हो कम से कम अॼु उहो जीए भुट्टो जो नारो त हणंदो आहे पंहिंजो मंज़ूर वटू आहे अॻे असांजो सख़्तु मुखालिफ़ हुयो अॼु जीए भुट्टो त चवंदो आहे न हे असां खटियोसीं या हो खटियो असां खटियो पीपल्स पार्टी न पीपल्स पार्टी जा दुश्मन असां कमु करे पार्टी खे अॻिते हलाइण जो कोशिशि करूं था त ज़रदारी साहिबु इहो आहे की जेको मुखालिफ़ हुयो असांजो असां ज़ाहिर आहे अॼु उहो पीपल्स पार्टी जो झंडो खणी जीए भुट्टो चए थो त असांजो कामयाबी आहे हिकु तरफ़ तव्हां चओ था त असां मुखालिफ़नि खे पाण सां शामिलु कयूं था उनखे तव्हां पंहिंजी कामयाबी सम्झो था ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवान जेके समय सां मतिलबु को 30-40 सालनि खां उनजी पीपल्स पार्टी लाइ ख़िदमतूं उहे सीनियर अॻुवान तव्हां खां धार पिया थियनि जीअं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जो मिसाल आहे त हिकु तरफ़ पीपल्स पार्टी मुफ़ाहिमत जी ॻाल्हि बि करे थी ॿिए तरफ़ तव्हां पंहिंजे पार्टी जे अॻुवाननि सां मुफ़ाहिमत छो नथा कयो जेके नाराज़ आहिनि ॻाल्हि इहो आहे न जेको पार्टी जो सीनियर साथी हूंदो आहे या पार्टी जो क़रीबी दोस्त नज़दीक हूंदो आहे उन को इंसान खे दुख घणो थींदो आहे दुश्मन त दुश्मन आहे ठीकु आहे न दुश्मन हथियार फिटी करे सलाम करे ईंदो आहे बाबा ख़लास जेको पंहिंजो माण्हू आहे पाण सां रही करे पाण सां वेहे इन पार्टी जे करे लीडर थियनि उन खां बाद वरी इहो सोचनि की असां आहियूं त पार्टी आहे असां न आहियूं त पार्टी न आहे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जो बि इहो ई ज़हनियत आहे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जो तोखे ख़बर आहे पाण चवंदो हे कपिड़ा मूंखे ज़रदारी साहिबु ॾिनो आहे फिलान अॼु उन जो ई पार्टी जे ख़िलाफ़ अच्छा 2013 ताणी ज़रदारी साहिबु ठीकु हुयो 2013 जो इलेक्शन ताणी ज़रदारी साहिबु ठीकु हुयो जॾहिं 5 साल आसिफ़ अली ज़रदारी साहिबु प्रेसिडेंट पाकिस्तान उन टाइम आसिफ़ ज़रदारी साहिबु ठीकु हुयो बिलावल साहिबु ठीकु हुयो बाक़ी सभु ठीकु हुया ऐं 2013 जो इलेक्शन ताणी टिकट वठी पुट खे कामयाबु करे घरवारी खे कामयाबु करे अगरि एतिरो पीपल्स पार्टी को हुन खे नाराज़गी आहे त पहिरियों त इहो सीटियूं त ख़ाली कराए न हाणे ज़रदारी साहिबु ख़राबु थी वियो इहा ई ॻाल्हि त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बि हाणे ख़राबु कीअं थियो उहो बि त सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टी सां पीपल्स पार्टी बि उनजी सपोर्ट कई त हुन बि पीपल्स पार्टी जी सपोर्ट कई हुन पीपल्स पार्टी लाइ घणी जिदोजहद कई त पोइ ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बि 2013 खां पोइ छो ख़राबु थी वियो ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा पाण खे पाण ख़राबु कयो हिकिड़ो माण्हू पार्टी क़यादत जे मथां किचड़ फिटी करे थो ऐं आसिफ़ ज़रदारी जे लाइ अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु करे ऐं अदी फरियाल जे होॾो चए अदी फरियाल चवंदो आहे ऐं होॾो अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु करे त मां सम्झां थो हू पाण खे पाण ख़राबु करे थो या पीपल्स पार्टी जा क़यादत उन खे ख़राबु करे थो हू पाण खे पाण ख़राबु कयो हुनखे एतिरा फूकूं ॾेई की बाबा बसि वाह वाह तूं साईं वॾो जियालो आहे तूं वॾो को बदमाश आहे साईं तुंहिंजा मुछा आहिनि हिते त एॾा सरीना होटल में तूं पाण ॾिठो एॾा वॾा वॾा मुछ वारा गेट खोलींदा आहिनि सरीना होटल कोइटा में तूं जॾहिं वेंदो एतिरा वॾा मुछ आहिनि गेटूं माण्हुनि जा खोलींदा आहिनि ईअं न आहे मुछ ते या उन ते न आहे बहरहाल इन खे माण्हू ग़लति गाइड करे की बाबा बसि तूं वॾो लीडर थींदे सिंध में मुंहिंजा भाउ पीपल्स पार्टी में जेको आहे त लीडर आहे पीपल्स पार्टी खे जेको थिड़ी वियो न पोइ तोखे ख़बर आहे हिते नवाब नौबत छो आई इहा नौबत छो आई 40-45 साल ज़ुल्फ़कार मिर्ज़ा आसिफ़ अली ज़रदारी सां गॾु रहियो उन खां पोइ उन जेको एतिरो कीचड़ जेको उछलियो जेको बकौल तव्हां चओ था उहो कीचड़ हुन उछलियो उनजो सबबु छा छो माना उनखे कीचड़ को त सबबु हूंदो न का त नाराज़गी हूंदी न इन सवाल जो जवाबु मां वक़फ़े खां पोइ तव्हां खां वठां नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिते वक़्तु थी वियो आहे वक़फ़े जो वक़फ़े खां पोइ असीं कोशिशि कंदासीं त पी अॻुवान हाजी अली मदद जतक खां असीं इन
सवाल जो जवाब वठी सघूं त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जेकॾहिं सदर आसिफ अली ज़रदारी मथां के इल्ज़ाम हया त उन्हनि जो सबबु छा आहे? असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम कोयटा टाइम में भली कार। जी हाजी साहब, तव्हां 5 साल पीपल्स पार्टी हिते बलूचिस्तान में हुकूमत कई, पर तव्हां पंहिंजी हुकूमत दौरान अहिड़ी का बि प्रैक्टिस न कई नाराज़ बलोच अॻवान सां ॻाल्हियूं करण जे हवाले सां? छो? ॻाल्हि इहा कि जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सूबाई हुकूमत हुयो, मां हिकु चकर लंदन वियुमि, ख़ान ऑफ कलात सां मुलाक़ात कयुमि। ख़ान ऑफ कलात सां तक़रीबन मानी खाधोसीं, मानी खारायो असांखे, तक़रीबन घंटो ॾेढ उन सां वेठासीं। वरी हो लंदन आयो, लंदन खां थोरो परे रहंदो हो, लंदन आयो, वरी असांखे मानी खारायो हुयो, असां उन सां हाल अहवालु अहिड़े तरीक़े सां थियो। बहरहाल इहो तोखे ख़बर हो कि 5 साल जेको सूबे में नवाब रईसाणी जंहिं ते नालो पीपल्स पार्टी जो हुयो, मगर उहो मज़ाक सां गुज़ारियो। सीज़ फायर पीपल्स पार्टी जे दौर में थियो, चाहे BRA हो, चाहे BLA हो, चाहे जेको तंज़ीम हो, सीज़ फायर 3 महीने जो या 2 महीने जो पीपल्स पार्टी जो दौर में कया। मगर नवाब रईसाणी उन खे अहिड़े तरीक़े सां सम्झो, मतलब नवाब असलम रईसाणी का अहिड़ी संजीदा कोशिश न कई। अगरि संजीदा कोशिश करे हा त हे जेको अॼु माण्हू कोशिश करनि था, उहो अॻ में जेका अचणु चाहिनि था उहो अची वञनि। हिन जी ख़ातिर मां चवां थो कि जेका बि नवाब सरदार आया आहिनि, हो नथा चाहिनि कि हो ॿाहिरि वारा बलोच अचनि, हिते क़ौमी इदारे में रही करे सियासत करनि, मुल्क जो ख़िदमत करनि, सूबे जो ख़िदमत करनि। हो ईंदा त हिननि जो हैसियत ख़तमु थी वेंदो। हिननि जो जेको हैसियत आहे न, उहो ख़तमु थी वेंदो। हे चाहिनि था नवाब सरदार जेके हींअर बलूचिस्तान वेठा आहिनि कि माण्हू विढ़नि, माण्हू ॿाहिरि वञनि, ज़लील थियनि, ख्वार थियनि, तालीम एजुकेशन में जे तरफ़ माण्हू जो रुझान न हुजे त असांजो दबदबो हुजे। वरना हू दौर वियो, हाणे 2016 शुरू थिए थो, ठीकु आहे न, त हो ईंदा त हिननि जो हैसियत ख़तमु थी वेंदो। हिन जे ख़ातिर हे माण्हू नथा चाहिनि कि जेका ॿाहिरि वेठा आहिनि बलोच, उहो अची करे हेॾे हिते ऐं सियासत करनि। हाणे सरदार सनाउल्लाह आहे, सरदार मिसाल जे तौरु उहो अचे थो वज़ीर आला, चए थो मां बलूचनि सां ॻाल्हाईंदुमि, फिलानी मेरा भाई आहे, फिलानी मुंहिंजो भाउ। हिकिड़ो माण्हू पंहिंजो सके भाइनि खे राज़ी नथो करे सघे, जेको मीर इसरार ज़हरी आहे, सको भाउ अथसि, उन सां जहिड़ो मीर ज़फ़रुल्ला ज़हरी साबिक़ा वज़ीर दाख़िला, मौजूदा मेंबर असेंबली, हिकु ॾींहुं ॾिठो अथसि तूं असेंबली में, भाउ अथसि, हिकु पीउ जो पुटु आहिनि, उन खे राज़ी कयो आहे ऐं भाइटियुनि खे राज़ी कयो आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर में फैमिली खे राज़ी नथो करे सघे त जेका नाराज़ बलोच अलाए छा घुरनि था, छा हुननि जो एजेंडा आहे, छा हुननि खे खपे, हुननि खे छा राज़ी करींदो, मां त मुंहिंजो त सम्झ में न ईंदो। अच्छा हाजी साहब, हींअर सिंध ऐं पंजाब में BD इलेक्शन हली रहिया आहिनि। सिंध में त पीपल्स पार्टी बुहारो ॾिए पई, पर पंजाब में 5% सीटूं पीपल्स पार्टी हासिल कयूं। इनखे तव्हां कामयाबी चवंदव या नाकामी चवंदव? ॻाल्हि इहो इहो जेको 5 या 6 या 10 सीटूं बि, इहो कमर ज़मान कायरा जी महिनत, हिकिड़ो पार्टी जो जियालो ऐं पुराणो साथी आहे, उहो पंहिंजो UCA खटे आयो आहे। बाक़ी त पूरो पंजाब में असां हिकिड़ो सीट बि न आंदोसीं। तोखे ख़बर आहे पंजाब में पीपल्स पार्टी जंहिंखे बि सदर रखियो, उन जो वजह तंज़ीमी नाहिली जो वजह को हिन टीम पीपल्स पार्टी पंजाब में पोइते वियो आहे, अॻिते न वियो आहे। और इंशा अल्लाह ताला कोशिशि इहो आहे कि जेको नओं तंज़ीम ईंदो पंजाब में, इंशा अल्लाह ताला अॻिले इलेक्शन में माण्हू पाण रिज़ल्ट लिखंदा। हिकु तोखे यादि आहे कंहिं दौर में टोटल असांजा 13 सीटूं हुया, वरी असां गवर्नमेंट कयासीं, अक्सरियत पंजाब को सीटूं कयासीं। पंजाब में पीपल्स पार्टी खे तो ख़बर आहे हे 3 चक्कर आहे हाराइण जो कोशिश करनि था, हाराइनि था। ऐं पीपल्स पार्टी एतिरो कमज़ोर आहे, एतिरो ख़बर पीपल्स पार्टी ख़तमु आहे कि पंजाब में बि कायरा में केतिरा पुर उम्मीद आहियो त पंजाब में उहो पीपल्स पार्टी खे मज़बूत करण जे हवाले सां केतिरो हुन में तव्हांखे उम्मीद? यार क़मर ज़मान कायरा हिकिड़ो समझदार ऐं सीनियर सियासतदान ऐं वर्कर टाइप माण्हू आहे।
त असांखे 100% उमेद आहे कि कमर ज़मान कायरा इंशा अल्लाह ताला ॿुधो बि ॿुधण में बि इहो आया कि कमर ज़मान कायरा खे सूबाई प्रेसिडेंट ठाहिनि था पंजाब पोइ या ठाहिजी वियो आहे अॼु जो अख़बार में मां पढ़ियो ऐं हिकु 7-8 महीने खां बाद इंशा अल्लाह जॾहिं असांजो तुंहिंजो हिते मुलाक़ात थींदो त तोखे ॿुधाईंदासीं कि हाणे ॾिस पंजाब में पीपल्स पार्टी केतिरो फाल थियो आहे छो महिनत करिणो पवंदो आहे असांखे जीअं हिते सरदारी निज़ाम आहे हुते चौधराटी निज़ाम बि त आहे अॼु साहिब तव्हां चओ था तंज़ीमी कोताही जे करे पंजाब में पीपल्स पार्टी खे शिकस्त मिली आहे हिकिड़ो इहो सबबु तव्हां ॿुधायो था हिकिड़ो ॿुधायो था त उनखे पीपल्स पार्टी खे हाराए बि ॾींदो आहे तव्हां इहो नथा सम्झो त पीपल्स पार्टी मुस्लिम लीग काफ जा जेके मेंबर हुया जेके काल पीपल्स पार्टी जा शदीद मुखालिफ़ हुआ अॼु उहे पीपल्स पार्टी में वेठा आहिनि मियां मंज़ूर अहमद वटू जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जा जेके कटर मुखालिफ़ रहिया आहिनि तव्हां न सम्झो त उन्हनि अहिड़ा माण्हू अॻिते आणण सां पीपल्स पार्टी खे नुक़सानु न पहुतो आहे ॻाल्हि इहो आहे कि पीपल्स पार्टी तोखे ख़बर आहे ख़ुसूसन आसिफ अली ज़रदारी साहिबु उहो सियासत करणु चाहे थो कि जेको कल्ह जो असांजो दुश्मन हो कम से कम अॼु उहो जीए भुट्टो जो नारो त हणंदो आहे पंहिंजो मंज़ूर वटू आहे अॻे असांजो सख़्तु मुखालिफ़ हुयो अॼु जीए भुट्टो त चवंदो आहे न हे असां खटियोसीं या हो खटियो असां खटियो पीपल्स पार्टी न पीपल्स पार्टी जा दुश्मन असां कमु करे पार्टी खे अॻिते हलाइण जो कोशिशि करूं था त ज़रदारी साहिबु इहो आहे कि जेको मुखालिफ़ हुयो असांजो असां ज़ाहिर आहे अॼु उहो पीपल्स पार्टी जो झंडो खणी जीए भुट्टो चए थो त असांजो कामयाबी आहे हिकु तरफ़ तव्हां चओ था त असां मुखालिफ़नि खे पाण सां शामिलु कयूं था उनखे तव्हां पंहिंजी कामयाबी सम्झो था ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवान जेके समय सां मतिलबु को 30-40 सालनि खां उनजी पीपल्स पार्टी लाइ ख़िदमतूं उहे सीनियर अॻुवान तव्हां खां धार पिया थियनि जीअं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जो मिसाल आहे त हिकु तरफ़ पीपल्स पार्टी मुफ़ाहिमत जी ॻाल्हि बि करे थी ॿिए तरफ़ तव्हां पंहिंजे पार्टी जे अॻुवाननि सां मुफ़ाहिमत छो नथा कयो जेके नाराज़ आहिनि ॻाल्हि इहो आहे न जेको पार्टी जो सीनियर साथी हूंदो आहे या पार्टी जो क़रीबी दोस्त नज़दीक हूंदो आहे उन को इंसान खे दुख घणो थींदो आहे दुश्मन त दुश्मन आहे ठीकु आहे न दुश्मन हथियार फिटी करे सलाम करे ईंदो आहे बाबा ख़लास जेको पंहिंजो माण्हू आहे पाण सां रही करे पाण सां वेहे इन पार्टी जे करे लीडर थियनि उन खां बाद वरी इहो सोचनि कि असां आहियूं त पार्टी आहे असां न आहियूं त पार्टी न आहे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जो बि इहो ई ज़हनियत आहे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जो तोखे ख़बर आहे पाण चवंदो हे कपिड़ा मूंखे ज़रदारी साहिबु ॾिनो आहे फिलान अॼु उन जो ई पार्टी जे ख़िलाफ़ अच्छा 2013 ताणी ज़रदारी साहिबु ठीकु हुयो 2013 जो इलेक्शन ताणी ज़रदारी साहिबु ठीकु हुयो जॾहिं 5 साल आसिफ अली ज़रदारी साहिबु प्रेसिडेंट पाकिस्तान उन टाइम आसिफ ज़रदारी साहिबु ठीकु हुयो बिलावल साहिबु ठीकु हुयो बाक़ी सभु ठीकु हुया ऐं 2013 जो इलेक्शन ताणी टिकट वठी पुट खे कामयाबु करे घरवारी खे कामयाबु करे अगरि एतिरो पीपल्स पार्टी को हुनखे नाराज़गी आहे त पहिरियों त इहो सीटियूं त ख़ाली कराए न हाणे ज़रदारी साहिबु ख़राबु थी वियो इहा ई ॻाल्हि त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बि हाणे ख़राबु कीअं थियो उहो बि त सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टी सां पीपल्स पार्टी बि उनजी सपोर्ट कई त हुन बि पीपल्स पार्टी जी सपोर्ट कई हुन पीपल्स पार्टी लाइ घणी जिदोजहद कई त पोइ ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बि 2013 खां पोइ छो ख़राबु थी वियो ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा पाण खे पाण ख़राबु कयो हिकिड़ो माण्हू पार्टी क़यादत जे मथां किचड़ फिटी करे थो ऐं आसिफ ज़रदारी जे लाइ अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु करे ऐं अदी फरियाल जे होॾो चए अदी फरियाल चवंदो आहे ऐं होॾो अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु करे त मां सम्झां थो हू पाण खे पाण ख़राबु करे थो या पीपल्स पार्टी जा क़यादत उनखे ख़राबु करे थो हू पाण खे पाण ख़राबु कयो हुनखे एतिरा फूकूं ॾेई की बाबा बसि वाह वाह तूं साईं वॾो जियालो आहे तूं वॾो को बदमाश आहे साईं तुंहिंजा मुछा आहिनि हिते त एॾा सरीना होटल में तूं पाण ॾिठो एॾा वॾा वॾा मुछ वारा गेट खोलींदा आहिनि सरीना होटल कोइटा में तूं जॾहिं वेंदो एतिरा वॾा मुछ आहिनि गेटूं माण्हुनि जा खोलींदा आहिनि ईअं न आहे मुछ ते या उन ते न आहे बहरहाल इन खे माण्हू ग़लति गाइड करे की बाबा बसि तूं वॾो लीडर थींदे सिंध में मुंहिंजा भाउ पीपल्स पार्टी में जेको आहे त लीडर आहे पीपल्स पार्टी खे जेको थिड़ी वियो न
पोइ तोखे ख़बर आहे हिते नवाब इहा नौबत छो आई, इहा नौबत छो आई? 40-45 साल ज़ुल्फ़कार मिर्ज़ा आसिफ़ अली ज़रदारी सां गॾु रहियो, उन खां पोइ उन जेको एतिरो कीचड़ जेको उछलियो, जेको बकौल तव्हां चओ था उहो कीचड़ हुन उछलियो, उनजो सबबु छा? छो माना उन कीचड़ को त सबबु हूंदो न, का त नाराज़गी हूंदी न। इन सवाल जो जवाबु मां वक़फ़े खां पोइ तव्हां खां वठां। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, पर हिते वक़्तु थी वियो आहे वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ असीं कोशिशि कंदासीं त PP अॻवान हाजी अली मदद जतक खां असीं इन सवाल जो जवाबु वठी सघूं त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जेकॾहिं सदर आसिफ़ अली ज़रदारी मथां के इल्ज़ाम हया त उन्हनि जो सबबु छा आहे? असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम कोयटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। हाजी साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी 18 तरमीम मंज़ूर कराई, जेको यकीनन वॾो क़दम हुयो। इन सां सूबा जेके आहिनि बाख़्तियार थींदा, पर उन 18 तरमीम ते अञा ताईं अमल नज़र नथो अचे। तव्हां छा था सम्झो इन में रुकावट किथे आहे? मुस्लिम लीग नून वफ़ाक़ जी हुकूमत में आहे त नून लीग इन में रुकावट आहे या की ॿिए हंधि किथे रुकावट आहे? ॻाल्हि इहो आहे की पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जेका असांजा क़ौम परस्त भाऊ मुर्दा हुआ, 18वीं तरमीम में सॼा हर सूबनि खे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जेका हुनजा हक़ूक़ आहे पीपल्स पार्टी ॾिनो। हाणे गवर्नमेंट कंहिंजो आहे, केरु हुन में रुकावट आहे, उहो सभ खे ख़बर आहे। नवाज़ शरीफ़ ख़ुसूसन मुस्लिम लीग नून उहो नथो चाहे की माण्हुनि खे इख़्तियार मिलनि। पीपल्स पार्टी जो त शुरू खां इहो मक़सदु आहे की माण्हुनि खे हर सूबे खे पंहिंजो हक़ मिले। गिलगित बल्तिस्तान खे सूबे जो दर्जो केरु ॾिनो? पाकिस्तान पीपल्स पार्टी। ख़ैबर पश्तूनख्वा जो नालो सरहद जो नालो सरहद हूंदो, पश्तू चवंदा असांजो नालो न आहे, हुनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो। अॼुकल्ह जेको हर मेंबर असेंबली खे जेको 35 करोड़ मिले थो, इहो सभु इन जा आहिनि जेको सूबाई ख़ुदि मुख़्तियारी मिलो, गैस रॉयल्टी वग़ैरह वग़ैरह। उन खां बाद हाणे रोड़ो केरु अटकाए थो, केरु हिन खे नाकाम करण जो कोशिश में आहे, उहो सभ खे ख़बर आहे। जेकॾहिं अञा बि इन में देरि लॻे थी, 18 तरमीम ते सही तरीक़े सां अमल नथो थिए, त पीपल्स पार्टी इन हवाले सां का तहरीक का मूवमेंट ज़रूरु हलाईंदी न हलाईंदी? ज़ाहिर आहे जंहिं पार्टी क़दम खणी हिन खे मंज़ूर करायो असेंबली में ऐं अवाम खे ख़ुशहाली ॾियण जे लाइ, अवाम खे ख़ुशि करण जे लाइ, ज़ाहिर आहे इन ते उहो न थींदो त पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे क़दम त खणंदो। पीपल्स पार्टी अवाम जो पार्टी आहे। पीपल्स पार्टी त चवंदो की अवाम ख़ुशहाल थिए, अवाम खे हक़ूक़ मिले, सूबनि खे हक़ूक़ मिले। अच्छा हाजी साहब, थोरो वक़्तु अॻु में तव्हांखे गिरफ़्तार कयो वियो, कंहिं क़बाइली शख़्सियत जे पुट मथां हमले जे ॾोह में तव्हांखे गिरफ़्तार कयो वियो। वाक़ई तव्हां क़बीलाई झेड़नि में बि मुलविस आहियो? इहो तव्हां ते जेको गिरफ़्तार तव्हांखे करायो वियो, माजरा छा आहे? शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, छा जंहिं केस में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾिना, छा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इन केस में मुलविस हुयो? न। त पीपल्स पार्टी जो हर वर्कर या कारकुन खे अहिड़े तरीक़े सां इंतकामी कार्रवाई जो निशानो बणाइनि था। न असां क़बाइली झेड़नि में मुलविस हूं, हीउ क़बाइली सूबो आहे, पंहिंजो दफ़ा करण जे लाइ असां बिल्कुलु भरपूर कोशिशि कंदासीं। हीअ तो ख़बर आहे हिते माण्हू नथा चाहिनि को मिडल क्लास जो माण्हू अची अखियुनि में अखि विझी के नवाब सरदार जो जवाबु ॾे, हिते बर्दाश्त नथा करनि। ऐं सरदार बि हितां जा तो ख़बर आहे, बसि उहो अॼुकल्ह रहिजी वियो नालो वॾो देवरान। इनशा अल्लाह ताला पीपल्स पार्टी इन ज़ालिमनि जो इन्हनि जो मुक़ाबिलो करणु ॼाणे थो। असांजो कोई बि हमिलो बि असां ते थियो, जवाबी फायरिंग में अगरि उहो ज़ख़्मी थी वियो त गवर्नमेंट तो ख़बर आहे, जिसका लाठी उसका भैंस, उहो बि नून लीग जो आहे, नून लीग जो माण्हू आहे, क़बाइली कोई शख़्सियत न, हिकिड़ो ट्रांसपोर्टर आहे। ऐं पंहिंजो उन जे असां वियासीं थाणे में, उल्टो चए भई चए तोखे कैंट ॾींदासीं। मां चयो इहो त असां 50 चकर ॾिठाऊं।
कहिड़ो थाणो आहे जेको असां पीपल्स पार्टी जो वर्कर न ॾिठो आहे? पोइ इहो छा सबबु हुयो त उन टाइम ते तव्हां सां पंहिंजी पार्टी जी सूबाई क़यादत तव्हां सां गॾु न हुई? हालांकि पार्टी चेयरमैन जी स्टेटमेंट असांजे नज़रुनि में गुज़री, उनजी स्टेटमेंट त हुई, पर सूबाई क़यादत छो तव्हां सां गॾु न हुई? ॻाल्हि इहो आहे कि जॾहिं चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जॾहिं बयानु जारी कयो त सभ जो वॾो आहे। जॾहिं वो इहो चवंदा आहिनि न, मिसाल जैसा करना वैसा भरना। अगरि सूबाई क़यादत बाक़ी त सॼा वर्कर पार्टी जा संगत सीनियर बयान जारी कया, इन ते बि इहो वक़्तु ईंदो, इन ते बि इहो वक़्तु ईंदो, मगर इनशाअल्लाह असां उन सां गॾु बीहंदासीं। अगरि इन ते असांजो सूबाई क़यादत ते सूबाई सदर ते वक़्तु आयो को उन सां जाइज़ या नाजाइज़ कयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर उन सां गॾु आहे। उहो अगरि असां सां साथ न ॾिनो या बयान जारी न कयो, हो सकता है उन खे मुक़ाबिले जो उहो ज़रूरत न आहे, उन माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा हूंदो, पर इन ते वक़्तु आयो त असां इंशाअल्लाह ताला अवल दस्ते जो किरदारु अदा कंदासीं। हाजी साहिब, वक़्तु सफ़ा थोरो बचियो आहे, मुख़्तसर जवाब जी कोशिशि कजो त मौजूदा जेका हुकूमत बलूचिस्तान जी सूबाई हुकूमत आहे, उन जी 2.5 साला कारकर्दगी खे तव्हां कीअं था ॾिसो? हो चवंदा आहिनि पूरो समंदर खे कोज़े में बंदि करूं, वक़्तु बि कमु आहे, त सिर्फ़ु बलूचिस्तान में अमन अमान खे ॾिसेसि, जेको इन 2.5 साल में अमन अमान को 20-30% ठीकु थियो आहे। जेको माण्हू कराची वञनि या ॿिए जॻह वञनि, अवाम दाह नथो करे कि हे थियो। अॻे थोरो अमन अमान में मसइलो हुयो, बाक़ी त न मुलाज़िमनि खे को तनख़्वाह में इज़ाफ़ो न कयो आहे, न अहिड़ो को वॾो पैकेज न ॾिनो आहे, न ॾिनो आहे। बसि ईअं बुत जो बुत वेही करे जेको माण्हू हिन खे हलाइनि पिया या हलाइनि था, त उन्हनि जे तवसुस सां या उन्हनि जे महिरबानी सां थोरो बलूचिस्तान में अमन आहे, बाक़ी ॿियो कोई बि अहिड़ो कारकर्दगी न आहे। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻुवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर हाजी अली मदद जतक सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम कोयटा टाइम में गुफ़्तगू कई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।